भिरिया रोड लग लाखा रोड में दांदन जे मेले जो प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि जे माण्हुनि हिसो वरितो, जंहिंमें खटण वारे खे 50,000 इनाम रखियो वियो, जंहिंमें खटण वारो ख़ुशि नसीब दोस्त मोहम्मद बिरोईअ जो दांदन जो जोड़ो रहियो, जंहिंखे 50,000 कैश टोपी ऐं हार पाराए दाद पिणु ॾिनो वियो, जंहिंजे बारे में वधीक मालूमात हासिल कंदासीं निसार अहमद बिरोईअ खां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिते आहियूं भिरिया रोड जी लग भिरिया रोड फाटके जो भरिसां हिते दांदन जी मेला तक़रीबन 20 जोड़ा आहिनि। 20 जोड़नि खां हिते 50,000 रुपया कैश हो। नाज़रीन त असां हिते मौजूदु आहियूं दांदन जी मेले ते। नाज़रीन जो चवणो ते असांजी गवर्नमेंट तरफ़ां को सपोर्ट न आहे हिते, जेतिरा बि आहे सभिनि जो मन सिंधी सखावत पंहिंजे तरफ़ां कया आहिनि। हिते गवर्नमेंट तरफ़ां को सपोर्ट बि न आहे, एतिरा ई माण्हू आहे ख़ुशि नज़र हुआ। अच्छा, हिते तक़रीबन टोटल घणा 20 जोड़ा हुआ? हाँ, तकरीबन 20 जे लॻभॻि जोड़ा हुया, जिनमें दोस्तमन बिरोई कुझु दौरनि जा कुझु कीरनि जा तकरीबन 20 जोड़ा खनि हुया। अच्छा, 20 जोड़ में तक़रीबन फर्स्ट टाइम कंहिंजो अची मन जोड़ो पंहिंजो? दोस्तमन बिरोई। अच्छा, दोस्तमन बिरोई अची वियो। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, पंहिंजे पाड़े जो जोड़ो आहे, असांजो पंहिंजो जोड़ो आहे। अच्छा, हा, तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे हुनखे। तव्हां कीअं लॻो हिन जे हिसाब मतलब वॾो ख़ुशी थी असांखे, पंहिंजो पाड़े जो आहे, मामे जो सम्झ जोड़ो तक़रीबन हिकिड़ो जोड़ो आहे, चवनि था 12 लख में वठी आया आहिनि हुनखे। जी जी, मतलब पहिरें दफ़ा हिते मुक़ाबलो थियो दौरू रोड ते, जंहिंमें 1 नंबर थियो असांजो दोस्त बिरोई। जी हा, जी जी, उते घणा 50,000 चवंदा? 50,000 शर्ट 50,000 ऐं वॾी ख़िदमत कई दौरू 11 ते। अच्छा जी हा। नालो छा आहे सर? अब्दुल कबीर। अब्दुल कबीर, तव्हां कीअं लॻो डांस जी मेल? मतलब बेहतरीन ऐं सुठी सिंधी सकाफ़त असांखे ॾाढी बारे में आई आहे। घणा दूर चवंदा 15 20 दूर? हा, काफ़ी सारा हिते पाड़े जा जेके बि आहिनि नाज़रीन, उन्हनि जी महिरबानी आहे जो असां वटि अची करे हिन ख़ुशीअ जो मेड़ाको कयो अथनि ऐं बेहतरीन। हिन में फर्स्ट टाइम कंहिंजो डांस अची आहे? मतलब फर्स्ट टाइम आयो आहे हिन वक़्तु दोस्त मोहम्मद बिरोही। अच्छा, दोस्त मोहम्मद बिरोही साहब जो। जी 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 जी, हा, हिन में तक़रीबन बेहतरीन ऐं सुठी लेवल ते डांदा आया आहिनि हुनजा, ऐं हुनजी महिरबानी असां ते जो असां वटि शुक्रगुज़ार आहियूं हुनजा जो हिते महिरबानी करे असांजो आंगण उजारिया आहिनि हुन। असां बेहतरीन ऐं ॾाढो सिंधी सकाफ़त सभु दोस्तनि ऐं भाइरनि सां गॾिजी सरजी करे मेड़ाको भलो थियो आहे। वरी तव्हां कीअं लॻो हिते माना डांस जे मेले साहब? बाबा, असांखे ॾाढो भलो लॻो, असांजो शौक़ु आहे, ॿे ॾाढे खां सदाईं कंदा रहिया आहियूं। अच्छा, हर साल असांजो थींदो आहे मेलो दोस्त जी संगत लाइ। जोड़ा 10-15 हुया। जी जी, पहिरों नंबर दोस्त मोहम्मद बिरोई जो। अच्छा, उन खां पोइ ॿिया संगत घणी आहे, सभिनी नंबरनि खां बाक़ी आहे। सर तव्हां नालो छा आहे? जावेद अली राजपर। जावेद अली राजपर। अच्छा, तव्हां कीअं लॻो सर? सर, असांजो शौक़ु ॾाढो भलो लॻो। अच्छा, असलो हूंदी आहे, ॿे ॾाढे खां शौक़ीन आहियूं। अच्छा, ॾाढा दोस्त मोहम्मद बिरोई आहे। जी जी, असां पुराणा सुवार आहियूं। अच्छा, तव्हां नालो छा आहे सर? साईं मोहम्मद मिठल दौरू। मोहम्मद मिठल दौरू। तव्हां कीअं लॻो माना डांस जो मतलब? असां ॾाढो मज़ो आयो ऐं सिंधी सकाफ़त जे हिसाब सां असां ॾाढो मज़ो आयो। असां बड़ी सोच रहा बाहर हर साल का शौक साल कंदा नहीं ते साल थींदो जे फर्स्ट टाइम इहो हर साल कंदा हर साल कंदा आइंदे साल भी इंशाल्लाह कंदा आइंदे साल कंदासीं उन के आइंदे असां या बटर जागी भी बट साल करे आऊं। अच्छा, हिते तव्हां जो गवर्नमेंट तरफा को सपोर्ट वगैरह को बना सही पांच खर्च करे पांच शौक ते पाण लगी तव्हां मतलब गवर्नमेंट तरफा को सपोर्ट नहीं, मतलब पांच खुशी साहब पांच खुशी ना पांच घर खर्च माना ढोर खपा शौक यो था कई। अच्छा, यो सिंधी सखावत है, सिंधी सखावत है कई दा ॾियनि या न ओनन दे मसा छा। ठीक है ठीक है।